अस्सलाम वालेकुम। मां हिन वक़्तु नंगर पार्कर कारूंझर पहाड़नि जे विच में आहियां ऐं मूंसां गॾु आहे कारूंझर खे प्रमोट करण वारो उहो नौजवान जेको हिन वक़्तु कारूंझर खे तमामु बहितरीन नमूने सां दुनिया ताईं पहुचाए पियो। सो दिलीप, अदा दिलीप गॾु आहे। अदा दिलीप जो तव्हां सां तारुफ़ बि करायूं था ऐं अदा दिलीप सां ॻाल्हि ॿोल बि कयूं था त हू हुनजो विज़न छा आहे, हू नंगर पार्कर जी ख़ूबसूरतुनि खे केसि ताईं पहुचाइणु चाहे थो। कारूंझर एक बेहतरीन ख़ूबसूरत जेको आहे उहो जबल आहे, ग्रेनाइट जो जबल आहे। हिते जेको आहे केतिरनि ई जेको आहे ऋषि मुनिन तपस्या कई हिते, ऐं उनखां अलावा हिते जैनिज़म जा क़दीमी मंदिर बि आहिनि जेके हिते ॾिसण जे लाइ हर साल जेको आहे बरसातनि जे मौसम में लखें सयाह ईंदा आहिनि। मूं वटि बि हिकिड़ो स्मार्टफोन हुयो, उन जे वसीले ई जेको आहे मूं कारूंझर खे एक्सप्लोर करणु शुरू कयो। ऐं जॾहिं खां एक्सप्लोर करणु शुरू कयो, फेसबुक ते पेज ठाहे उन ते रखणु शुरू कया त सॼे सिंध वासियुनि जेको आहे भरपूर मोट ॾिनी ऐं उन्हनि जो तमामु घणो प्यारु मिलियो। उन्हनि जे जेको आहे हेल्प सां जेको आहे कारूंझर खे अॼु एतिरो वधीक एक्सप्लोर करे चुका आहियूं जो अॼु हिते लखनि जी तइदाद में जेके आहिनि सयाह घुमण जे लाइ अचनि था। ऐं अञा बि जेको आहे काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं रहियल आहिनि जेके एक्सप्लोर करण जोॻियूं आहिनि। कारूंझर फोटोग्राफी जे नाले सां मुंहिंजा पेज ठहियल आहिनि। फेसबुक ते आहे, इंस्टाग्राम ते आहे, टिकटॉक ते आहे ऐं ट्विटर ते आहे। इन सोशल प्लेटफॉर्म ते जेके आहिनि मुंहिंजा पेज ठहियल आहिनि। व्यूअरशिप जेका आहे उहा फेसबुक ते सुठी आहे ऐं उनखां अलावा टिकटॉक ते जेको आहे उहो बि तमामु सुठी मोट मिले पई शॉर्ट वीडियोज़ जे हवाले सां। तो टिकटॉक ते ॾाढी सुठी मोट मिली आहे। हिकु ई मंथ अंदरि जेको आहे उहो तक़रीबन 66,000 फॉलोअर जेके आहिनि उहे थी चुका आहिनि। सो उन्हनि सभिनी जी महिरबानी जिन मूंखे फॉलो कयो। बिल्कुलु जेके बि दोस्त हिते घुमण जे लाइ ईंदा आहिनि उहे मूंखे पहिरीं फेसबुक पेज ते या टिकटॉक ते मैसेज कंदा आहिनि त असांखे गाइडेंस ॾियो त असीं हिते कीअं पहुचे ऐं जेको तव्हां सां कीअं मिलिजे। अहिड़े सां काफ़ी सारा दोस्त जेके आहिनि उहे परे परे खां मिलण जे लाइ बि ईंदा आहिनि ऐं नवनि माण्हुनि सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जीअं अॼु तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। तो इहो गुड बाय जी महिरबानी आहे जेको तव्हां सभिनी खे हिते वठी आयो, असां सभिनी खे हिते गॾु कया आहियूं। अंचला सर, इहो सभ खां बहितरीनु जेको आहे पॉइंट आहे मुंहिंजे हवाले सां। जॾहिं मथे चढ़ंदो त हिते तव्हांखे मुकमल कारूंझर जो जेको नज़ारो ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो। उनखां अलावा जेको आहे माया डैम आहे ऐं गऊमुख आहे ऐं उनखां अलावा चूड़ियो आहे ऐं उनखां अलावा जेको आहे कास्बो जेका आहे उहा सुठी पॉइंट आहे जिते सयाह ईंदा आहिनि। उन्हनि खे मोर जंहिंखे घणा वधीक पसंदि आहिनि उन्हनि जे लाइ कास्बो हिकिड़ी बहितरीनु पॉइंट आहे। अच्छा, जॾहिं सुठियूं बरसातूं पइजी वेंदियूं आहिनि त गोरधड़ो नदी आहे जेका उहा हलंदी रहंदी आहे, ठीकु आहे। ऐं उनमें जेको आहे उनजे विच ते हिकिड़ो माया डैम आहे जिते पाणी तक़रीबन घटि तइदाद में हूंदो आहे, लेकिन उतां पाणी ओवरफ्लो थी जॾहिं वेंदो आहे तॾहिं हिकिड़ो आबशार जी सूरत में जेको आहे वेंदो आहे। ऐं उनखां अलावा गऊमुख वारी साइड ते तव्हां हलिया वञो, उते पाणी जेको आहे बरसातनि सुठियुनि बरसातनि खां पोइ 4 खां 5 महीना जेको मुसलसल हलंदो रहंदो आहे ऐं हुन तरफ़ जेके आहिनि फ्रेश वाटर जा जेके आहिनि ख़ूबसूरत आबशार आहिनि। ज़बरदस्त। कराची से दूर दराज लोगों में यहाँ पे लोग ईद मनाने आ रहे हैं। कैमरामैन दिलीप कुमार के साथ, रिपोर्टर नईम मीरबर, डायरेक्टर अब्दुल शकूर चांडियो एंड प्रोड्यूसर तुराब चांडियो के साथ अलविदाई करते हैं यहाँ से गुड्डू भाई।